नाज़रीन आखे आगाह कयूं दादू खां सिविल अस्पताल में मलेरिया विघे नौजवान निगरी फौत थी वई आहे। के शाह जे ॻोठ बेदवासी बोर मुतासिर अहमद लगारी मलेरिया सबब दम ॾिनो आहे। ॻोठ मखतूम बिलाल जो रहवासन जनाना धीअ मोहम्मद अशरफ बरहमानी भी हयाती विञाई वेठी आहे। आखे आगाह कयूं पिया दादू ज़िले में मुख़्तलिफ़ बीमारियुनि विघे फौत थियलनि जो अंग वधी 123 थी वियो आहे। नाज़रीन ख़बर बाबति तव्हांखे अपडेट कयूं पिया दादू मां जिते सिविल अस्पताल में मलेरिया विघे नौजवान ऐं नीगरी फौत थी विया आहिनि। के शाह जे ॻोठ बेदवासी बोर मुतासिर अहमद लगारी मलेरिया सबब दम ॾिनो। ॻोठ मखदूम बिलावल जी रवारसन जनाना धीअ मोहम्मद अशरफ बि हयाती विञाई वेठी आहे। दादू ज़िले में मुख़्तलिफ़ बीमारियुनि विघे फौत थियलनि जो अंग वधी 123 थी वियो आहे। इन जा तफ़सील मालूम कयूं था दादू खां अशफाक मलिक असां सां लाइन ते मौजूदु आहे। जी अशफाक अपडेट कजो। जी बिल्कुल मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त दादू में जेका मलेरिया आहे उहा वबाई सूरत अख़्तियार करे वई आहे। हिन महिल बि दादू सिविल अस्पताल में नौजवान ऐं नींगरी जेका हुआ उहा मुख़्तलिफ़ मलेरिया जे वगे फौत थी विया आहिनि। मां तव्हांखे ॿुधाईंदो आहियां केनशाह जी ॻोठ बेद जो रवासी बोर मुतासिर 25 साला नौजवान अहमद पुट शबीर लिगारी मलेरिया वगे फौत थी वियो। ॻोठ मखदूम बिलावल जी रवासन आहे जनान धी मोहम्मद अशरफ बिरहमानी बि फौत थी वई। जॾहिं त फौतियुनि ऐं नींगरी जो लाश जेको आहे ज़रूरी कार्रवाई बाद संदसि वारसनि हवाले कयो वियो आहे। ॿुधाए थो वञे त ज़िले में मुख़्तलिफ़ बीमारियुनि समेत हिन महिल ताईं 123 माण्हू फौत थी चुका आहिनि। जी अशफाक वरी महिरबानी तफ़सील आहे।